उनखे राज़ी करे ॾेखारो सुभान अल्लाह हे रजब शरीफ जो मुबारक बरकत वारो महीनो मुझे सुहेली ने फरमायो त रजब शहरुल्लाह व शअबान शहरी व रमज़ान शहरु उम्मती रजब अल्लाह जो महीनो शबान मां मोहम्मद करीम जो महीनो रमज़ान मुझे गुनहगार उम्मत जो महीनो आहे मुझा टुकड़े तुझे मुझे दिल पर मोहम्मद मीर जे वक्त में रजब शरीफ जो महीनो ईंदो दरबार हथ दुआ जे लाइ खणी दुआ कंदा अल्लाहुम्म बारिक लना फी रजब व शअबान व बल्लगना इला रमज़ान ओ मुझा रब करीम असां जे लाइ रजब ऐं शअबान में बरकत अता फरमा तेसी नमार जा जेसी रमज़ान जो रहमत ऐं बरकत नसीब सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों केड़ी खबर है अरे असाई तमाम जा रमजान के केर छेड़ा हुजन या न हुजन मुझा दोस्तों को मुझा सोना भी दुआ करना है मौला तेसी मौत ना जेसी कई रमजान की बरकत नसीब सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा मुझा प्यारा रजब जो महीनो ये बुजुर्ग फरमायो त जिनी मींह वसंदो आहे न मींह बरसात जे वसण खां अॻु में थधी थधी हीर लॻंदी आहे उन थधी हीर लॻण सां हर को माण्हू सोचींदो आहे त अंदरि ई मींह या बारिश अचण वारी आहे ऐं ॾिसंदे ॾिसंदे आसमान ते गरगर छाइजी वेंदा रजब जे महीने जे अंदरि ईअं अल्लाह जे रहमत जूं हीरूं ऐं हवाऊं लॻंदियूं आहिनि शबान जे महीने में अल्लाह जे रहमत जा गरगर छाइजी वेंदा आहिनि रमज़ान में ईंदो आहे त उम्मत ते रहमत जा वॾा थोरा मींहं वसंदो त मुंहिंजा साईं फरमाईंदा मौला तेसी नमाज़ तेसी रमज़ान जी बरकतूं ऐं नसीब थी वञनि मुंहिंजे आका अलैहिस्सलाम फरमायो जेको शख़्स रजब शरीफ जे महीने में हिकिड़ो रोज़ो रखे थो अल्लाह तबारक व तआला उनखे रब करीम उनखे हिक साल जे रोज़नि जो अजर सवाब अता फरमाए थो जवान नंढा मोटा पंहिंजे ज़िंदगीअ जा जेकॾहिं रजब जे महीने में हिकिड़ो रोज़ो जे ख़ुशनसीब रखियो त उनजे दफ़्तर में साल जे रोज़नि जो सवाब जे माण्हू रजब जे महीने में 70 रोज़ा रखिया अल्लाह ताला उनते जहन्नम जा 70 दरवाजा बंदि करे छॾींदो आहे जे माण्हू रजब शरीफ जा 8 रोज़ा रखिया रब उन बारी जे लाइ जन्नत जा 8 दरवाजा खोले छॾींदो आहे जंहिंजा दिल चाहे त उन दरवाजे मां जन्नत में दाख़िल पेट खे प्यारो करे सदाई तरह तरह जा खाधा खाराई पर आख़िरत जे लाइ पंहिंजे जन्नत जा दरवाजा खोलण चाहिए त हिन बरकत वारे महीने में रोज़ा रखे ॾेखार मुंहिंजा सोना हबीब रजब जे महीने में रोज़ा रखंदा बि हुआ इन रोज़नि खे शान शाप वारो सम्झंदा हुआ एतिरा रोज़ा रखंदा जो साहबी फरमाइनि था असां सोचींदासीं हाणे शायदि महबूब वरी रोज़ो छॾींदा ई कोन एतिरा लाॻींदो रोज़ा रखंदा हुआ पर जे छॾे ॾींदा त वरी जेको रोज़ो रखंदा ई कोन हुआ मुंहिंजा दोस्त वञी जो नफ़ली रोज़ा आहिनि सॼो महीनो रोज़े में गुज़ारण जे बजाए महबूब वरी अल्लाह ने न ॾिनी त कॾहिं रोज़ा रखियो कॾहिं छॾे ॾियो उही कमज़ोरी अची न वञे जो मथां अल्लाह जा फ़र्ज़ी रोज़ा रमज़ान जा अचण वारा मुंहिंजा शरीर जा 10 रोज़ा रखंदो आहे अल्लाह ताला उनजे सभिनी गुनाह खे ॾेखे माफ़ करे ऐं गुनाह जी मरो ॾींदो आहे त हे रजब जा रोज़ेदारो अल्लाह ताला फरमाए त जेकी कुझु सुवाल कंदो मां अल्लाह तव्हांखे अता करे ऐं हीउ रजब जो महीनो दुआ जे क़बूलियत जो महीनो आहे पितुनि जे क़बूलियत जो महीनो आहे अहले सलफ बुज़ुर्गनि जे अंदरि जेके उन जो मख़सूस दुआऊं क़बूल न कंदियूं हुयूं रजब जो इंतज़ार कंदा हुआ लिकाए रखंदा हुआ रजब शरीफ दाख़िल थींदो त उहे मख़सूस दुआऊं अल्लाह जा बाना रब खां घुरी क़बूल ऐं मंज़ूर कराईंदा मुंहिंजा आका अलैहिस्सलाम फरमायो जन्नत में हिकिड़ी नहर आहे उन जो नालो रजब आहे उन जो पाणी बर्फ खां वधीक सफ़ेद शफ़ाफ़ खीर खां वधीक सफ़ेद ऐं माखी खां वधीक रसीद ऐं मिठो जे पाणी
में रजब जा रोज़ा रखा मुझे अल्लाह उन रोज़ेदार के उन नहर जो पानी नसीब फरमाए तो मुझे तेरी प्यारा कर जो वक्त ही रब की राजी कर जो वक्त ही मदीने वाले साईं संगे अमल सारे करने का सूरा तरीका सिखाया पर अफसोस असां के नफ्स नादान पंहिंजे रब खां परे करे छॾियो असां के नफ्स एतिरी अंदर में ख्वाहिशूं पैदा करे अमल खां परे करे छॾियो तॾहिं मुझे रब फरमाए त मन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु साईं फरमाए था जे पंहिंजे नफ्स खे सुञाणो ते पंहिंजे अल्लाह खे सुञाणो है तोखे नफ्स नादान दी हो पंहिंजे साईं खां